अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां सुधीर अमन खटराणी। अवां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक्त जी अहम ख़बर। KTV जे कल्चरल रिपोर्टर शाहिन सिंधीअ जे रिपोर्ट मुताबिक़ आर्ट्स क़ाउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणी पारान सिंध जे नाम्यारे अदाकार ऐं ड्रामा डायरेक्टर क़ुर्बान अली शेख सां रहिण रचाई वई ऐं संदसि फनी ख़िदमतुनि एवज़ खेसि मञता एवार्ड पिणु ॾिनो वियो। प्रोग्राम जी सदारत आर्ट्स क़ाउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणी जे सदर जावेद अमन शेख कई। प्रोग्राम में आर्ट्स क़ाउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणी जे नायब सदर इस्माइल जतोई, सेक्रेटरी अब्दुल सत्तार ख्वावड़, खजानची मनोहर ड्रामा चेयरमैन सरवर आलम, चेयरमैन लाइब्रेरी मोहम्मद पंजल सांगी, आर्काइव्स बरकत अली दाद, चेयरमैन प्रेस ऐं पब्लिसिटी मुश्ताक सुने खां सवाइ नाम्यारी फनकार इमदाद अली हैदरी, शहजादी मंजूर, रोशन अली शेख, हाजी अमीर अली ख्वावड़, निज़ामुद्दीन चांडे, निज़ामुद्दीन गाद, इल्ताब चांडे, दिलबर सूमरे, आशिक दाई, बदर खान सूमरे, अमजद सूमरे, रियाज मैसर, खालिद भट्टी, नियाज शेख, नियाज गांगरे, मोहम्मद अली लांगा, वज़ीर जमाली, राजा कलोड़े ऐं मजीद गाद समेत वॾे अंग में फन ऐं अदब सां लाॻापियल दोस्तनि शिरकत कई। तक़रीब में आयल महिमाननि ख़िताब कंदे क़ुर्बान शेख जी फ़नी ज़िंदगीअ ते रोशनी विधी ऐं चयो त क़ुर्बान शेख पंहिंजी महिनत सां फन जी दुनिया में तमामु वॾो नालो कमायो आहे। उन मौक़े ते आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणी जे सदर जावेद अमन शेख आर्ट्स काउंसिल तरफ़ां फ़नी ख़िदमतुनि ते क़ुर्बान शेख खे एवार्ड पेश कयो, जॾहिं त आयल महिमाननि पिणु क़ुर्बान अली शेख खे अजरकनि, टोपियुनि ऐं गुलनि जे हारनि समेत मुख़्तलिफ़ तोहफ़ा पेश